नाज़रीन, जहांगीरा में सिविल सोसाइटी के सरहद सियासी समाजी धुरियन तरफा तेल कंपनी की ज़्यादतियुनि ख़िलाफ़ सरापा एहतजाज बणियल आहिनि। उन हवाले सां ॾिसूं था शहज़ाद बनियार जी ही रिपोर्ट। सुप्रीम कोर्ट के फैसले ते अमल करण जे लाइ मुतालबो था कयूं त सुप्रीम कोर्ट के फैसले ते अमल कयो वञे फौरी तौर ते। इहो असां तंबीह था कयूं DC जामशोर खे ऐं MNA तक जे सिकंदर रापुट साहब खे त खुदारा कुछ अवाम ते भी नज़र फेरायो। पंहिंजे पेट ऐं बंगुलनि जी सफ़ाई सुथराई ऐं उन्हनि जी जेको आहे यूटिलिटीअ ॾे नज़र न ॾिसो। लगे ईअं थो त पोरतमंदनि जे ख़िलाफ़ के वॾा माण्हू अमीर माण्हू हुक्मरान माण्हू के गॾिजी विया आहिनि त इन्हनि पोरियतनि खे ई कुचलणो आहे, इन मज़दूर तबिके खे कुचलणो आहे, इन्हनि खे ई हेठि करिणो आहे, इन्हनि खां या मच्छी मानी खसणी आहे, इन्हनि खां या वेलो मानियो फुरणो आहे, त पोइ आख़िर छा थींदो इन मुल्क जो। खरबों रुपया निकिरनि पिया दिहाड़ी, उन खां बावजूदि असांजा घर जा माण्हू ॻोठनि जा माण्हू वीचारा मिसकीन जेका तर्रा कच्छ में वेठा आहिनि कंपनी में, उहे बेरोज़गार दर बदर लॻा पिया आहिनि। गलगते जा ॿाहिरि मुल्क जा माण्हू, पंजाब जा माण्हू ॾिसूं था गाॾियुनि ते कोचनि ते चढ़ियो वञनि पिया, ड्यूटियूं पिया कनि, अमीर लॻा था वञनि, असांजो तर जहिड़ा फ़क़ीर लॻा पिया आहिनि। एॾो वॾो ज़ुल्म कयो आहे हिन माण्हुनि सां। हितां जे जेके ग़रीब आवाम आहिनि, जिन वटि खाइण जे लाइ अटो कोन्हे को ऐं उन्हनि जो गुज़र सफ़र ॾाढो ॾुखियो आहे। हीउ जाबलू इलाइक़ो आहे, कच्छ ऐं कोस्तान जी पटीअ जो हिकिड़ो इलाइक़ो आहे जितां हेॾी वॾी गैस निकिरे थी ऐं ग़रीब माण्हुनि खे जेके उन्हनि जा आलमी कानून मुताबिक़ जेको उन्हनि जो हक़ हो उहो उन्हनि खां खसे, उहे बंदि कया विया आहिनि। जी नाज़रीन, जीअं त तव्हां जहांगीरा बाज़ार जे अवाम जा वीचार ॿुधा, कैमरामैन सजाज मेमण सां गॾु मां आहियां शहज़ाद बनियार, मेहरान TV, जहांगीरा।